मदीने शरीफ में साईं वेठा हन जमात पंजी में सजी मस्जिद भरी पई आ। अल्लामा इकबाल छा चयो चेतो दुर्फशानी ने तेरे कतरे को दरिया कर दिया। दुर्फशानी माना मोती उछलन। साईं किबला ता मोती उछलिया कतराब दरिया बंजी गया। फरमाया तो दुर्फशानी ने तेरे कतरे को दरिया कर दिया, दिल को रोशन कर दिया, आँखों को बीना कर दिया। अरे खुद न थे जो राह पर औरों के हाथी बन गए। क्या नजर थी जागजो, क्या नजर थी जिसने मुर्दों को मसीहा कर दिया। वेठे वेठे बहराड़ी जो हिकड़ो आराबी हिकड़ा चंदा न एराबी, एराबी न छो तो हमजे के ज़ेर इंदी अरब युरब एराबन फहुव मुरबुन व उरब युरब एराबन फदाक मुरबुन लम युरब ला युरब ला युरब लन युरब यो इफ़ाल बाबा आराब वरी जमावा जे जी माना बहराड़ी वारा। जे कुरान करीम में अल्लाह ताला फरमायो अल अराबु अशद्दु कुफ्रम व निफाका। बहराड़ी वारा मानू कुफ्र में भी सख्त हुंदा ऐ मुनाफकत में भी भला। बहराड़ी वारे मानू में मुनाफकत घणी हुंदी तेरे भी पवंदो। साईं किबला अचो मानी भी खाराइंदो, लंगर भी कराइंदो, शरबत भी प्यारींदो, पर कुरान तो जे मुनाफकत में पीणो हुंदो। या मुनाफकत बुरी आ। मदीने जा साईं था फरमाइन मुनाफिक जूं टे निशानियूं हन। हिकड़ो अमानत दिबस त ख़यानत कंदो। अमली मुनाफिक हिकड़ो हुंदो आहे ईमानी मुनाफिक जा ब क़िस्म हन। मुनाफिक अमली जूं टे निशानियूं हुंदियूं तई पैसा ॾेई अचोस, अमानत ॾेई अचोस, चोरी थी वञन, खणी वञे, लिकाए छॾे। ऐं ॿियो फरमायूं जॾहिं कचहरीअ में वेहंदो ॻाल्हाईंदो त कूड़ हणंदो। ॿी निशानी। टी निशानी कहिड़ी? कावड़ जंदो त गारियूं ॾींदो। हाणे तई बि जाच जो मतां तहां सां बि कॾिया पिया घुमन वे। टे निशानियूं हुजन त पक्का मुनाफिक आहिनि। गाल मां गाल पई निकिरे। आराबी हिकड़ो आयो मदीने जा साईं नमाज पढ़ी पंहिंजे सहाबन के दर्स वेठा ॾियन। उन बरकातूं नफल पढ़ी अल्लाह जे दरबार में दुआ कई। दुआ घुरी जो बस कई सरकार उन बहराड़ी वारे ॾे निहारियो। पाण फरमायूं हेॾे आ हेॾे आ जी मुंहिंजा हबीब छापे कई छापे कई। साईं मूं बरकातूं नफल पढ़ियूं दुआ घुरियम। पाण फरमायूं इन रब्बकुम हय्युन करीमुन यस्तही मिन अब्दिही इज़ा रफ़अ यदैहि इलैहि अन यरुद्दहुमा सिफ़रा। तहांजो रब हया वारो करम वारो जॾहिं को बि बंदो हथ मथे खणी दुआ कंदो आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन जा हथ मां ख़ाली नथो मोटायां, इन जा हथ मां इन जे मुरादुन ऐं रहमतुन सां भरे थो मोटायां।